बदीन में पेरूं पची चुका आहिनि। पेरूं जिते सिंधवासियुनि जो पसंदीदा मेवो आहे, पर पखियुनि लाइ वरी पाणी हासिल करण जो पिण अहम ज़रियो आहे। लाड़ में हिन वक़्तु छायूं त मार्केट में अची वयूं आहिनि, पर ही पेरूं वरी पखियुनि जी खुराक आहे। कोयल पखी बि हिन पेरूं खे खाए थी। कुछ झूननि जो चवण आहे त कोयल सिर्फ़ बरसात जो पाणी पीए थी, पर उन सां गॾोगॾु पेरूं बि खाए थी। लाड़ में हिन वक़्तु पेरूं 3 क़िस्मनि जा आहिनि, ॻाढ़ा, अछा ऐं कारा पेरूं लही रहिया आहिनि। ॿुधायो वियो आहे त थरपारकर जे पेरूअ मां गुड़ बि तैयार कयो वञे थो। इहो गुड़ मार्केट में सुठे अघ ते विकिरो कयो वञे थो। लाड़ जो पेरूं साईं बहितरीनु आहे ऐं थर में ॾुकार पइजी वियो आहे। हिन लाड़ जी पोजीशन सुठी आहे, पेरूं सुठा हूंदा आहिनि। बदकिस्मती सां हिन वण जी वाढी तेज़ीअ सां जारी आहे। पेरूअ जो वण इंतहाई काराइतो ऐं फ़ाइदेमंद आहे। गर्मीअ जी मौसम में संदन छांव तमामु घणी फ़रत बख़्श आहे। हिन वण जो पाणू कटे इन मां ॾंदड़ तैयार कयो वञे थो, जेको कराची ऐं हैदराबाद नियो वञे थो, जितां परॾेही ख़ासि तौर सऊदी अरब पिणु रवानो कयो वञे थो। ये ॾाढा मिठा बि आहिनि। ये असां गिफ्ट करे मोकिलींदा आहियूं। दोस्त आहिनि लाहौर में आहिनि, इस्लामाबाद में आहिनि, हिननि खे मोकिलींदा आहियूं, गिफ्ट करे ॾिनासीं। जीअं साईं ॾिसो पिया पेरूं आहिनि, ॾाढा मिठा आहिनि। सिंधवासियुनि सिंध सरकार खां घुर कई आहे त पेरूअ जे वण समेत समूरनि वणनि जी वाढीअ ते पाबंदी मड़ी वञे, त जीअं सिंध माहौलियाती गदलाइण खां महफ़ूज़ बणिजी सघे।